Welcome to Time News Studios. You are watching 7 PM Bulletin. बात आ जाओ कबीर, बोलिंग होने दो। नहीं कबीर साहब, कबीर साहब, इधर ठहर जाओ। नहीं आपको शर्म आई? एक मिनट गलियों तक निकल गए। आप मेहरबानी करें, अब आप भी तमीज से करें, हरकतें अच्छी करें ना। मैं बहुत बड़ा हूँ। नहीं आप बड़े नहीं है, आप बड़े वाला काम नहीं कर रहे, आप बड़ों वाला कोई काम नहीं सब कर रहे हैं। सॉरी इन्हें 75 डस्का ते नंढी चूंड बदनज़मी जे वर चढ़ी वई। पोलिंग स्टेशन 347 में नून लीग ऐं PTI कारकुननि में जहिड़े दौरान फायरिंग में बजड़ा मारिजी विया, 6 ॼणा ज़ख़्मी। अक्सर पोलिंग स्टेशन ते छिकताण नून लीग ऐं PTI जा हिक ॿिए ते धांधली करण जा इल्ज़ाम। पोलिंग जो वक़्तु वधाइण जो मुतालबो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त वोट चोर हुकूमत वोट जी चोरी लाइ हरपा इस्तेमालु करे रही आहे। नून लीग जी कामयाबी वोट चोरनि लाइ मौत खां वधीक बदतर आहे। अवाम नून लीग जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, हाणे फ़ैसिले जी हिफ़ाज़त रहियल आहे। कारकुन ROC ऑफिसनि जो पहिरियों ॾियनि। PTI सरकार डस्का में मारिजी वियल 2 ॼणनि खे पार्टी जा सपोर्टर करार ॾेई छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर जी सलाहकार फिरदौस आशिक़ अमान चयो आहे त नून लीग अॼु गुंडागर्दी जी हद करे छॾी, पोलिंग अमले खे यरकमाल बणाइण जी कोशिश कई वई। नून लीग जे सहूलियतकारनि खे न छॾियो वेंदो, नून लीग जी हरकतुनि जो बि एहतसाब थींदो। ये जो हमारे 30 साल इस मुल्क के बड़े बड़े करप्ट लोगों ने, उन्होंने सिर्फ पैसा नहीं चोरी किया, उन्होंने हमारे मुल्क की अखलाकियात भी साथ तबाह कर दी। मुल्क तबाह तब होता है जब उसका वजीर आजम और उसके वजीर करप्शन करनी शुरू कर दे। सेनेट का इलेक्शन हो रहा है, ये आप तमाशा देख रहे हैं क्या हो रहा है। मंडी लगी हुई है, सियासतदानों को खरीदने के लिए, सेनेटर बनने के लिए कीमतें लगी हुई हैं। सब नहीं बिकते, लेकिन कई बिकते हैं। अब मुझे ये समझाएं कि आप एक वक्त पे तो सब कहते थे कि नहीं जी ओपन बैलेट होनी चाहिए, आज आप कह रहे हैं खुफिया वोट दो। क्या ये तब्दीली किधर से आई है? अब ये सोच रहे हैं कि सेनेट के ऊपर हमारे लोगों को खरीद के किसी तरह अपने ज्यादा सेनेटर ले आए। अब बताइए कौन सी जमहूरियत है? पिछले इलेक्शन में पख्तूनख्वा के अंदर पीपल्स पार्टी के 2 सेनेटर आ गए, 6 MPs पे 2 सेनेटर आ गए, जबकि एक सेनेटर 17 वोटों पे बनता था। तो ये कैसे आया कि पैसा चला? सेनेट चूंडनि लाइ मंडियूं लॻी वयूं ऐं मेंबर्स जा अघ तय कया विया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त 30 सालनि खां सेनेट चूंडनि में मेंबर्स जी ख़रीदारी थींदी आहे। सभु न पर खोड़ मेंबर्स विकामजी वेंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अपोज़िशन वारा कोशिश करे रहिया आहिनि त सेनेट चूंडनि में हुकूमती मेंबर्स खे ख़रीद करे वधीक सीट्स हासिल कनि, तंहिं करे उहे ओपन बैलेट जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। 30 सालनि खां हुकुमरानी कंदड़नि पौरनि ऐं लुटेरनि मुल्की इख़लाक़ियात तबाह करे छॾी। हॉर्स ट्रेडिंग ऐं सियासी इतिहाद में फ़र्क़ु आहे। सियासी इतिहाद आम तौर ते ॻुझो ई हूंदो आहे। कोई इनफरादी शख़्स सेनेट मेंबर थियणु चाहे त हॉर्स ट्रेडिंग थी सघे थी। सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस ते PP सेनेटर रज़ा रब्बानी जा दलील। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾिना त सियासी जमातनि जे इतिहाद सां बि मुतनासिब नुमाइंदगी ते फ़र्क़ु नथो पवे। कंहिं पार्टी खे इतिहाद करणो आहे त सरेआम करे। रज़ा रब्बानी चयो त मुतनासिब नुमाइंदगी बाबति अदालती तशरीह आइडियल हालतुनि लाइ आहे ऐं सियासी मामला कंहिं बि सूरत में आइडियल नाहिनि हूंदा। पंजाब में तहरीक इंसाफ़ ऐं काफ लीग में इतिहाद आहे। PTI काफ लीग खे बि सेनेट जी सीट ॾिनी आहे। सूमर ते ॻुझी राय शुमारी ते बि दलील ॾिनुसि। PDM पारां मार्च महीने में ऐलानियल लॉन्ग मार्च इंतज़ामी कमेटी जो इजलास। लॉन्ग मार्च जे ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। ज़रियनि मूजिबि इजलास दौरान तजवीज़ रखी वई त हर जमात पंहिंजनि कारकुननि जो पाण ख़्यालु रखंदी। इंतज़ामी कमेटी पंहिंजूं सिफ़ारिशूं अरबाते स्टैंडिंग कमेटी खे पेश कंदी। एहसन इक़बाल चयो आहे त 73 सालनि बाद पाकिस्तान फ़ैसिलाए ते मोड़ ते बीठो आहे। असां पंहिंजो आवाज़ बुलंद करण लाइ मजबूर थी विया आहियूं।
खिते जा समूरा मुल्क पाकिस्तान खां वधीक तेज़ी सां तरक्की करे रहिया आहिनि। पीटीआई हुकूमत के सेनेट चूंडनि में टफ टाइम ॾियण लाइ अपोजिशन जे वॾनि जा ॿीहर हंगामी राब्ता। आसिफ ज़रदारी जो नवाज शरीफ सां राब्ते बाद पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान के फ़ोन। सियासी सूरत हाल, सेनेट चूंडनि ऐं लॉन्ग मार्च समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते सलाह मशवरा। इस्लामाबाद मां यूसुफ रज़ा गिलानी के सेनेटर चूंडाइण लाइ गॾियल कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़। पीटीआई हुकूमत वरी हफ़ीज़ शेख खे सेनेट चूंड में कामयाब कराइण लाइ सरगर्म। जहांगीर तरीन खां बि मदद घुरे वरिती। मीहर में उमेरुबाब जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में घुर्बल हिकु वधीक मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांजो गिरफ़्तार। एसएसपी कंदकोट एट कश्मीर अमजद शेख चयो आहे त जवाबदार पंजाब फरार थियण जी कोशिश करे रहियो हो त खेसि नाकाबंदी करे गिरफ़्तार कयो वियो। मथसि 10 लख रुपया इनाम रखियलु हो। इन खां अॻु जवाबदार ज़ुल्फ़कार चांजो खे बि गिरफ़्तार कयो वियो हो। हैदराबाद कुछ क्या असांजो कोन कयो हिते अञा कनि था होॾे कुझु बि असांजो इंतज़ाम कल कंदासीं इंशाल्लाह। वॾो शहर असां जानपुर वटि वञी जेकी रिपोर्ट मां असांखे काज सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख दादू में मासूम ॿारड़ी सां ज़्यादती जो नोटिस वरितो। एसएसपी डीसी दादू ऐं एमएस हैदराबाद के सूमर ते रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿारड़ी अस्पताल मां घर मुंतक़िल। वारिस एसएसपी डीसी दादू ऐं सिविल जज आॾो रोई वेठा। पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया ते जांच में अॻु भराई बाबति आगाह न करण जो इल्ज़ाम। ॿारड़ी सां ज़्यादती वाक़े ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। सवे शहरनि जो धरणो हाला, शाहपुर चाकर, पीरवसण ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। ज़्यादती वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। क़ौमी असम्बली में वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब जे ॻाल्हाइण दौरान अपोजिशन जो गोड़। नूर लीग जे शाहिद खाकान अब्बासी ऐं ॿियनि मेंबर्स पारां स्पीकर जी डाइस जो घेराव। पीपल्स पार्टी जे राजा परवेज़ अशरफ चयो त इमरान ख़ान जॾहिं बिजली जा बिल फाड़ण जी ॻाल्हि कई तॾहिं बिजली जो अघु 8 रुपया फ़ी यूनिट हो। हाणे बिजली 28 रुपया फ़ी यूनिट थी वई आहे। ॿुधायो त बिजली जो बिल अदा करियां या फाड़े छॾियां। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब चयो आहे त माज़ी हुकूमतुनि जे गुनाहनि जो हिसाब असांखे ॾियणो पइजी रहियो आहे। संदनि कर्ज़नि जो व्याज मौजूदा हुकूमत अदा करे पई। मुल्क माज़ी हुकूमतुनि जी ग़लति पॉलिसियुनि जो नतीजो भोगे रहियो आहे। सेनेट चूंडनि लाइ नामज़दगी कागज़नि जी छंछाण मुकमल। सेनेट लाइ 148 उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। इलेक्शन कमीशन मूजिब जनरल सीट्स लाइ 87 मां 77, टेक्नोक्रेट्स जी 33 मां 20, औरतुनि जी सीट्स लाइ 40 मां 34 ऐं अक़लियतनि जी सीट्स से 10 उम्मीदवारनि जा कागज़ मंज़ूर थिया आहिनि। इस्लामाबाद जे 6 जनरल सीट्स मां 5 ऐं औरतुनि जे सीट्स से 4 उम्मीदवारनि जा कागज़ दुरुस्त करार। उम्मीदवार नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ सुभाणे इलेक्शन ट्रिब्यूनल में अपील दाख़िल करे सघंदा। 24 फरवरी ते उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी कई वेंदी। नूर लीग अॻवान परवेज़ रशीद सेनेट चूंडनि लाइ नामज़दगी कागज़ रद्द थियण वारो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट जी इलेक्शन ट्रिब्यूनल में दाख़िल दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन ऐं रिटर्निंग ऑफिसर खे धुर बणायो वियो। इलेक्शन कमीशन पंजाब हाउस जी मद में 50 लख रुपयनि जी अदायगी न करण सबबि परवेज़ रशीद जा नामज़दगी कागज़ रद्द कया हुआ। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ पारां सेनेट चूंडनि में इस्लामाबाद मां हफ़ीज़ शेख जी कामयाबी जी दावा। शिबली फराज़ चयो त मुल्क मां पैसे जी सियासत ख़त्म करणी आहे। चूंडनि खां अॻु वोट जी ख़रीदारी विकिरे वारो अमल जमहूरियत खे कमज़ोर करे थो। पैसे जी सियासत ख़त्म थियण ताईं इलेक्शन कमीशन मज़बूत न थींदी। पीटीआई जी इतिहादी जमात मुतहदा पाकिस्तान बि सेनेट चूंडनि लाइ टिकट जे मामले ते इख़्तिलाफ़नि जो शिकार। मुतहदा पाकिस्तान जी औरत अॻवान तहसीन आबदी टिकट न मिलण ते नाराज़ थी पार्टी छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त तहसीन आबदी मुतहदा क़यादत ॾाढो ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। तहसीन आबदी मुतहदा पाकिस्तान जी सोशल मीडिया सेल जी ज्वाइंट इंचार्ज आहे। औरत अॻवान मुतहदा पाकिस्तान जे व्हाट्सएप ग्रुप खे बि लीव करे छॾियो।
डहरकी में कायम टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज में वॾे पैमाने ते मुबैना करप्शन जो इंकशाफ। ऑडिटर जनरल पाकिस्तान जा सख़्त एतराज़ साम्हूं अची विया। टेक्निकल सेंटर जे मुक़रर फीस खां 1000 सैकड़ो वधीक उगाइण जो बि इंकशाफ। ऑडिटर जनरल एतराज़ वारियो आहे त मुक़रर फीस 1500 बदिरां 22,000 रुपया फीस वरिती पई वञे। प्रिंसिपल जी पघार 3 लख रुपया हुजणु घुरिजे पर खेसि 9.5 लख रुपया पघार ॾिनी पई वञे। प्रिंसिपल 10 साल मुक़ररी वारो मुदो ख़त्म थियण बावजूद 2 सालनि खां उहिदे ते मुक़रर आहे। शागिर्दनि जी तालीम बदिरां गैर ज़रूरी ख़र्चनि लाइ करोड़ें रुपया मुख़्तस कया विया आहिनि। सिंध हुकूमत रफ़ीक बुरड़ो के सुदसमा वारे खाते जो सेक्रेटरी मुक़रर करे छॾियो। अॻूणो सेक्रेटरी इंफॉर्मेशन न्याज़ अब्बासी इश्तिहारनि जे मामले ते तकरार सबबि मोकल ते हलियो वियो हो। संदसि जाइ ते रफ़ीक बुरड़ो जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन सां ॾिठियूं हिन बुलेटिन मां फ़िलहाल एतिरो ई। शॉर्ट ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसंदा ओपिनियन विद अली काज़ी।